गज़ा में जगबंदी की बाकायदा शुरुआत। इसराइली हुकूमत गज़ा में जगबंदी ऐं यरगमालिन की मटसिटा वारे मुआहिदे की मंजूरी ॾेई छॾी। इसराइली वज़ीर आज़म ऑफिस मूजिब सभिनी यरगमालिन के आज़ाद करण के मुआहिदे की मंजूरी ॾेई छॾी आहे। मुआहिदे तहत 2000 फ़लस्तीनी कैदियुनि की आज़ादी ऐं इसराइली फ़ौज जे जिस्मी वापसी के बदली मुक़िमनि के आज़ाद कयो वेंदो। अमेरिकी इख़्तियारनि जो चवणु आहे त गज़ा में गॾियल टास्क फोर्स तहत 200 एहलकार मुक़रर कया वेंदा। फ़ौज में मिस्र क़तर जा सिपाही शामिल हूंदा। पोइ बि अमेरिकी फ़ौजी गज़ा न वेंदो। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास जो चवणु आहे त उमीद आहे त जगबंदी खां पोइ अमन सलामती ऐं इस्तिकाम बरक़रार रहंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त गज़ा मां कंहिंखे ज़बरदस्ती न कढियो वेंदो। गज़ा अमन मंसूबो सभिनी जी हिमायत सां तइ थियो आहे। यरगमालिन की आज़ादी सूमरिया गारे ताईं थियण जो इम्कान आहे। मुक़िमनि जी आज़ादी जे मौक़े ते हू इसराइल में मौजूद रहंदो। नेटो इत्तेहाद खे स्पेन जे मेंबरशिप ख़त्म करण ते वीचार करणु घुर्जे। रूस ते वधीक पाबंदियूं लागू करे सघजनि थियूं। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन 7 दहशतगर्द मारिजी विया। मेजर शहीद। दराबन में गुजे इतला ते ऑपरेशन दौरान 7 भारतीय स्पॉन्सर दहशतगर्द मौत जो घाट। दहशतगर्दनि सां विढ़ में मेजर सप्तेम शहीद। सदर जनाज़ा नमाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मीर जी शिरकत। केपी जे ज़िले बनून में सीडीडी जो ऑपरेशन 2 घुरबल दहशतगर्द मारिजी विया। सीडीडी मौसूब मारिजिबल दहशतगर्दनि में 4 पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस मास्टर माइंड भी शामिल आहे। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं दस्ती बम हथिया विया। हाणे घणो थी वियो दहशतगर्दनि खे हाणे हर सूरत में चिथणो पवंदो। बाहि पाणी जी रांदि हाणे वधीक नथी हली सघे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ दुरुस्त फ़ैसिला करण जो वक़्तु अची वियो आहे। दहशतगर्दनि खे पनाह ॾींदड़ ॾोह में बराबर जा शरीक आहिनि। ख़ाजियुनि जे ख़ात्मे ते क़ौम मुकमल तौर ते मुतहिद आहे। अफ़सोस आहे त दोस्तनि जहिड़ा दुश्मन दहशतगर्दनि खे पनाह ॾेई रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ। केपी में नेवरे वज़ीर जी चूंड खां अॻु तहरीक इंसाफ़ खे वॾो धचको। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं तहरीक इंसाफ़ जा मेंबर आज़ाद करार। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में नई पार्टी पोज़ीशन जारी करे छॾी। क़ौमी असम्बली में मुस्लिम लीग नून जा 125 मेंबर, पीपल्स पार्टी मेंबरनि जो तादाद 74 थी वियो। एमके पाकिस्तान जा 22, मुस्लिम लीग काफ जा 5, IPP जे मेंबरनि जो अंग 4 थी वियो। वफ़ाक़ी सरकार केपी जे नामज़द वॾे वज़ीर सुहेल आफरीदी खे दहशतगर्दनि जो मददगार करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त जेल में वेठल शख़्स केपी हुकूमत दहशतगर्दनि जी स्पॉन्सर आहे। दहशतगर्दनि जी मदद करण खां इनकार ते अलीमुन गंडापुर खे उहिदे तां हटाए पियो आहे। रियासत सुहेल आफरीदी खे दहशतगर्दनि जी मदद करण की इजाज़त न ॾिनी। तहरीक इंसाफ़ दौर में दहशतगर्दनि खे ॾे वापसि आणे मुल्क खे नुक़सान पहुचाए वियो। तहरीक इंसाफ़ मुराद सईद जे वेझे साथी खे वॾो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो। इख़्तियार वली जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ पाणी जी रियासत मुख़ालिफ़ पॉलिसी कामयाब न थींदी। अली अमीन गंडापुर, अलीमा ख़ान ऐं बुशरा बीबी में वज़ीरनि ऐं सलाहकारनि खां घटि पैसा वठण तां जुड़ो थियो। मीरपुर माथेले में मासूम ॿारनि समेत बेदर्दीअ सां क़तल थियल साफ़ी तुफ़ैल हैदराणी जे क़तल जो केस दाख़िल। मक़तूल जे चाचे नादिर हैदराणी जी फ़रियाद ते केस में 8 सुञातल ऐं 2 अणसुञातल जवाबदार नामज़द। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में कलम धड़ियुनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। मीरपुर ख़ासी दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां डॉक्टर शाहनवाज़ उमर केस में अॻूणे DIG जावेद इस्काणी समेत 5 इज़्तिहारी करार ॾिनल जवाबदारनि जी मिल्कियत ज़ब्त करण बाबति तफ़सील तलब। अदालत जवाबदार धुर तरफ़ां केस सेशन कोर्ट मुंतक़िल करण जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। फ़रियादी धुर जे वकील जो चवणु आहे त बुरी ज़मानत 7 ॾींहनि खां वधीक न हूंदी आहे। जवाबदार 1 साल खां वधीक गुज़रण बावजूदि उपरी ज़मानतनि ते आहे। आई वुमेन वर्ल्ड कप जी मैच में दक्षिण अफ्रीका भारत के 3 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। दक्षिण अफ्रीका टीम 252 रन्सनि जो घुरबल हदफ़ 49 ओवर में हासिल करे वरितो। नादेन दी क्लार्क 54 बॉलनि ते 84 रन्सनि जी शानदार इनिंग्स खेॾे टीम जी वाधा में अहम किरदारु अदा कयो।